आगाह कयो अव्हांखे दरिया खान मरी मां जिते क़ब्रिस्तान जे मामले तां चांडिया ऐं जोया बिरादरी में झेड़ो थियो आहे। नतीजे में हिकु ॼणो मारिजी वियो आहे। ख़बर अव्हां ताईं पहुचायूं पिया। दरिया खान मरी मां जिते चांडिया ऐं जोया बिरादरी में झेड़ो थियो आहे। झेड़े दौरान मोहम्मद सिद्दीक़ चांडियो मारिजी वियो आहे, जॾहिं त 3 ॼणा सख़्तु ज़ख़्मी थी पिया आहिनि, जिन खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। आगाह कयो अव्हांखे दरिया खान मरी मां जिते क़ब्रिस्तान जे मामले तां चांडिया ऐं जोया बिरादरी में झेड़ो थियो आहे। झेड़े दौरान मोहम्मद सिद्दीक़ चांडियो मारिजी वियो आहे, जॾहिं त 3 ॼणा सख़्तु ज़ख़्मी थी पिया आहिनि। तफ़सील मालूम कंदासीं दरिया खान मरी मां वरियल सिंधी खान जी। वरियल सिंधी, छा तफ़सील आहिनि? जी वरियल सिंधी, छा तफ़सील आहिनि? आगाह कजो। जी बाबा, दरिया खान मरी जी मोरी में ॿिनि धुरियुनि में झेड़ो 2 ॼणा क़तल थी पिया। दरिया खान मरी भरिसां विसर चौकी जी हद में क़ब्रिस्तान जे मामले तां झेड़ो थी पियो। झेड़े दौरान फायरिंग सबबि मोहम्मद सिद्दीक़ चांडियो मौके ते ई पहुची वियो, जॾहिं त 3 ॼणा शहबाज़ जोयो, अलादीदो जोयो ऐं अज़ैर जोयो लछियूं ऐं कुआरियूं लॻण सबबि सख़्तु ज़ख़्मी थी पिया। जॾहिं त ज़ख़्मियुनि खे फौरी तौर ते दरिया खान मरी अस्पताल मां फर्स्ट एड ॾियण बाद नवाबशह अस्पताल मुंतक़िल कयो वियो, जॾहिं त ज़ख़्मी नौजवान उज़ैर जोयो ज़ख़्मनि जा। ठीकु आहे वरियल सिंधी, वॾी महिरबानी अव्हांजी तफ़सील खां आगाह करण लाइ।